दरिया खान मरी जे इलाइक़े मंगिया मोरी जे ॻोठ हाजी ग़ुलाम अली ख़ासकेली में कामरेड अब्दुल हमीद ख़ासकेली पारां पुरवकार आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे में यूनियन काउंसिल चानारी जे चेयरमैन सैयद रोशन अली शाह, सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, सैयद इब्रार शाह, वाइस चेयरमैन फज़लुल्लाह मोरोजो, ज़िले मेंबर रईस मुमताज़ अली गबोल, चूंडियल काउंसलर रानो खान मंगरियो, इरफान मरी, अवेस ख़ासकेली, आसिफ खोसो, सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, सैयद इब्रार अली शाह, रईस अब्दुल लतीफ़ डाहरी, टाउन कमेटी दरिया खान मरी जे अॻूणे चेयरमैन असगर राजपूत, खान साहब रिज़वान अहमद राजपूत, टाउन कमेटी दरिया खान मरी लाइ चेयरमैन जे उम्मीदवार हाजी इब्राहिम ब्रोही, वाइस चेयरमैन ताहिरुद्दीन राजपूत, अब्दुल हफीज़ ख़ासकेली, उम्मीद अली राजपर, घुराम खान शर, मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, अब्दुल सत्तार ख़ासकेली, अंब खान ख़ासकेली, खादिम हुसैन ख़ासकेली, मोहम्मद बख्श ख़ासकेली, अब्दुल लतीफ़ ख़ासकेली समेत ॿियनि मोज़िज़ीन शिरकत कई। आजियाणे में आयल महिमाननि जी गुलनि जी वर्खा करे भरपूर इस्तक़बाल कयो वियो, जॾहिं त आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त बोसी जो पटको, अजरक, सिंधी टोपी पिण पाराया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।